बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह का नाम लेकर जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। पंजतन का नजारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर, अली मुर्तजा का दुलारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर। पंजतन का नजारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर। सिकंदर बने हैं जो कतरे थे वही समंदर बने हैं। कलंदर के मानी सिकंदर बने हैं जो कतरे थे वही पंजतन का नजारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर।
का नजारा कलंदर, दरे पंजतन का नजारा कलंदर, अली मुर्तजा का दुलारा कलंदर, दरे पंजतन का नजारा 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 कलंदर। गुस्ताखी कई तो मुखे कसम पैदा करण वारे जो चीरे फाड़े छड़ींदो मांस। पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाई, न त काकड़े मां छिके कढी वठंदो साईं। ये वञी गिदड़ धमकियूं इनखे ॾे त इलाइक़ो बि तुंहिंजो हूंदो ऐं तॾो बि तुंहिंजो, न त ख़ुदा जो कसम अहिड़ी क़यामत बर्पा कंदुसि जंहिंमें आचर ऐं मीर त मरदा ई मरदा, पर हुन में तूं बि न बची सघंदे। जेल पे बेल में पतो है कुत्ता से चलण बनी चाकरिया दा सुबह तर यो डाट न करी अक्सर बख्श कौन थी नहीं माण्हुनि मूंखे ॿुधायो त हिनखे अचरवार मारियो आहे। संभाल मीर पंजाब में कुछ तव्हां ॿुधाईंदो त असांखे ख़बर पवंदी न। वो भी आचर जो बादशाह वॾो शैतान आहे। जबान जा फायर मारे करे तूं वञी घर सकून जी निंड कटे। तव्हांजे हिकु इशारे मिलण जी देर आहे। मुश्किल 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 आखिर तव्हां चवण छा चाहियो? कमदार कंडो अहिड़ो मुख्तियार हणंदो साईं कंडो वञी त्या ख़ैर लॻे थो त तूं इएं कोन मुड़ंदे। कबूल तूं छा तुंहिंजा वॾा ई कबूल कंदा। सर शेरूअ खे पकड़णु तमामु ॾाढो ॾुखियो आहे। अहिड़ो हशर कंदासीं जंहिं खे ॾस ॾींदे जंहिंजे ठाहे रहियो आहे असुल में टाटा न अॼु तक न छॾी तुम गाॾी वापसि कर ऐं असांजे भाउ खां माफ़ी वठ। केरु हुन मां ख़ुशि न थी विया जो मां तोखे आसमान ते बे ॻोल्हियो तूं त मूंखे तेज़ ज़मीन ते मिलियो तुंहिंजो इहो खिलण मुस्कुराइण ऐं इहे वॾा वॾा टाक ॾियण हक़ीक़त पुछे त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त सदाईं मां तोखे ॾिसंदो रहां। जेकॾहिं मां खिलंदी आहियां ऐं तुंहिंजो ख़ुशि थी ॾिसण तुंहिंजी तारीफ़ करण यकीन करे त मुंहिंजी मोहबत तुंहिंजे लाइ अञा वधी वेंदी आहे। बिल्कुलु आहे, पंहिंजे साह खां वधीक यकीन आहे। मुंहिंजो बि तो ते पंहिंजे जान खां वधीक यकीन आहे। मुंहिंजे वस में हुजे त मां तुंहिंजे लाइ माहीवाल बि बस हाणे बस मुंहिंजा मजनू आशिक तेरे नाम जी तस्वीर पढ़सोंदी तेरे नाम दी तस्बीह पढ़ सोदा तेरा इश्क इबादत है मेरी ते तू याद करे दे निंदर करा इहा बन गई आदत है मेरी। तेरे नाम दी तस्बीह पढ़ सोदा मारे मारे मारे
मिठल खान तो त वॾियूं डाड़ू पियो हयूं हिन इलेक्शन में सीट पासी आहे थियो त कुझु कोन रांदो खांदो मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढाए छॾियो आहे। अदा साईं असां त पंहिंजी पूरी कोशिश कई पर हिन दफ़े पुलिस ऐं आर्मी जो वॾो पहिरो उन करे असांजी हिकु बि न हली। ॿियो दादा थोड़ा मीर ऐं आचरान जूं चक्रूं हुयूं। वाकई अदा साईं जेसि ताईं मीर ऐं आचर वारनि खे पाण विढ़ाईंदासीं न तेसीं ताईं कॾहिं कामयाबु कोन थींदासीं। वाकई अदा दिलावर खान सही चए थो। वाकई अदा साईं अवां जे हिकु इशारे मिलण जी देर आहे। आचर ऐं मीर वारनि जो कयां तो ढींगो ढेरी। वाकई रहिस तव्हां हुकुम ॾियो हींअर ई वञूं था। वाह कमदारो वाह वारो कोई शैतानी दिमाग इन कम में कामयाब जाती न गेमड़े वाली 10 एकड़ जमीन तुझी थी। सौटो मस्ताने जरा मुबारक दे। खैर मुबारक छोटो निसार मस्तानो जीअं मुंहिंजो भाउ आहे तव्हांजो बि भाउ आहे। सौटे खटण जा त पंहिंजा ई चानस हुया पर वॾेरनि बि घटि कोन कई पाण सां। छोटो मूंखे पूरो यकीन हुयो त हिन भेरे इलेक्शन पाणी खटींदासीं। हा दा तूं सही पियो चईं मूसा खान वारनि जाली वाउंड कराया पोइ बि कामयाब कोन थिया। भले हू केतिरा बि जाली वाउंड कराइनि पर ॻोठ जा सभु माण्हू पाण सां गॾु हुआ। तव्हां सभु चढ़िया आहियो असुल सफ़ा मां तव्हां तो सादा आहियो। मूसा खान वारनि कॾहिं कंहिंजो कमु कोन कयो आहे। ॻोठ वारनि खे सिर्फ़ इस्तेमाल कंदा आया आहिनि ऐं हू सदियुनि खां वठी उन्हनि खे ई वोट ॾींदा ईंदा आहिनि। हिन महिल ताईं न उन्हनि खे रोड मिलियो रस्ता मिलिया न स्कूल न अस्पताल। हाणे ॻोठ वारा उन्हनि खां तंग थी अची असांजो साथ ॾिनो अथऊं ऐं मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे जीअं ई मुंहिंजो भाउ मस्तानो हलफ़ खणंदो पहिरियों ई मां हिन ॻोठ वारनि जो कमु कराईंदुसि पोइ पंहिंजा ॿिया कम थींदा। ठीकु आहे चओ हिन इलेक्शन में जेकॾहिं असां मीर खान वारनि जो साथ न ॾियूं था त मीर खान कॾहिं बि इलेक्शन खटे न सघे। वाकई था वॾेरो मूसा खान वॾो चालाक माण्हू आहे पर शायदि उनखे ख़बर न आहे त शाहू शींहुं आहे शींहुं ऐं शींहुं जंहिं बि ॿिनि में पंधो आहे उतां था जानवर फड़ी जा छॾाईंदा न था फड़ी। वाकई अदा साईं उनजी मकारीअ खे असां पहिरियों ई सम्झी वियासीं। वाकई अदा साईं मीर खान वारा न चोटी जो दौर लाइना ही इलेक्शन कोन खटे न। हा सोट मीर खान वारनि MNA जी सीट खटी आहे पंहिंजा बि कमकार हाणे उन्हनि खां वठ। बाक़ी अदा हिकु हिकु आहे ॿ ॾह आहे हू बि पुरानी कहावत आहे हिकु हथ सां ताड़ी न आहे वॼंदी। बेराम थोरो सब्र कर हलफ़ त खणे न जीअं हलफ़ खणी वेहंदो न सभ खां पहिरियों हुन खां स्कूल अस्पताल ऐं रोड जो कमु वठंदुसि। नालियूं वग़ैरह बि उनखे ई ठाराहिणियूं पवंदियूं जे न ठाराहींदो त पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो। जमादार चुनियल ॿुधो आहे त नओं सूबेदार बदिली थी आयो आहे ऐं तमामु घणो ईमानदार आहे। वाकई साहब ॿुधण में आयो आहे जंहिं थाणे ते रहियो आहे असुल में टाटा टाटा आहे। वाकई साहब फुल फ्राई ऐं हाफ फ्राई में देरी न कंदो। जमादार तव्हां बि सफ़ा खे चरिया आहियो साहब अगरि उहो थाणे ते पहुचणु ॾियो रिश्वत ते अहिड़ो हिराईंदो मां वञी था ख़ैर। छा नालो आहे तव्हांजो? सर मुंहिंजो नालो ASI जान मोहम्मद आहे। जान मोहम्मद हिन इलाइक़े जे ॾोहारनि जी 2 ॾींहंनि अंदरि फाइल खपे। ओके सर 2 ॾींहं त वॾा आहिनि पर सुभाणे खे सिज में फाइल तव्हांजे टेबल ते हूंदी।
कमदार द्वार कम जो छा कई या हुते तो खाली मक्खियूं मारींदो भले तव्हां दिलि चाहे कयो अवां जो समझ कम थी वियो त घबरायो न छो त कमदार कंडो अहिड़ो त हणंदो आहे डंडो जे वञी त्या ख़ैर प्रभु साहब मां ॾिसां थो 2 टे ॾींहं थिया नी तव्हां काई प्लानिंग में आहियो ख़ुदा खे मञो अहिड़ो को ग़लति कमु न कजो का ॻाल्हि घाटे में न पइजी वञे बाबा अवां परेशान न थियो असां कुझु शहर में प्लानिंग कई आहे उन बाबति कमदार खां पुछूं पिया बाबा सफ़ा को सादो आहियूं असां अहिड़ो ग़लति कमु कंदासीं हा बाबा अदा सही थो चए शहर में हिकिड़ो प्लाट वरितो आहे उन्हीं प्लाट में 5 स्टार होटल खोलींदासीं बाबा साईं तव्हां पंहिंजी औलाद ते भरोसो रखो बाबा तव्हां त खाम खां परेशान थींदा आहियो पर अॼु ताईं मूं को अहिड़ो कमु कयो आहे जेको तव्हांजी इज़त ते आङुर खणे हाणे तव्हां पोहा थिया भला आराम करे वञी कमरे में आराम कयो हा बाबा मां वञा थो हूअं बि मुंहिंजो ॻाल्हाइण तव्हांखे बुरो लॻंदो आहे मीरा इतनी देर करे छॾे अचण में ख़ैर त हुयो न सुहिणा साईं नाराज़ न थियो हवा ॾेई अचां पियो पर रस्ते में हिकिड़ो बुज़ुर्ग मिली वियो जेको वीचारो अखियुनि खां बि नाबीन हुयो हुनखे घर पहुचाए आयुसि इन में थोरी देरि थी वई सुठो कई इहो ॾाढो बहितरीन अमल आहे के नाबीन खे राह पार कराइण तुंहिंजी इहे ई अदाऊं यकीन करे त मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि ॾाढो सुठो कमु कयो अथऊं मारूई मूंखे नंढपिण में बाबा ऐं अमड़ हिकिड़ो ई सबक़ु ॾिनो हुयो त पुट मीर ग़रीबनि ऐं मिसकिननि जी मदद कजां मां इलाही ख़ुशनसीब आहियां मां अलाह साईं जा जेतिरा बि शुक्र अदा कया न उहे घटि आहिनि तो जहिड़ो हमसफ़र मूंखे मिलियो आहे मां अलाह खां वधीक छा घुरां मारूई एहसान त तुंहिंजा मुंहिंजे मथां आहिनि जो तूं मिसकीन सां प्यार करी थी मीर प्यार में का बि वॾाई नाहे हूंदी नई वरी महबूब सां कॾहिं वॾाई कबी आहे जेकॾहिं मां हक़ीक़ी ॻाल्हि कयां न त दुनिया जी सभु दौलत मां हिकु पासे रखां ऐं तोखे हिकु पासे मां सम्झां थी त उन मुंहिंजी दौलत खां वधीक तूं मुंहिंजे लाइ अज़ीम आहे वाकई मारूई सचे प्यार में एतिरी त ताक़त हूंदी आहे इस दुनिया जी का बि ताक़त हुनखे हाराए नथी सघे यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं तूं मञे या न मञे तूं मञे या न मञे ताबेदार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं भली भाई या न भाई तुझा सदाईंदा आहियूं रुगो करे तुंहिंजी ॻाल्हि तोखे पढ़ाईंदा आहियूं भली भाई या न भाई तुझा सदाईंदा आहियूं तुंहिंजे दुख सुख में तुंहिंजे दुख सुख में भाई वार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तो सां यार तुंहिंजा आहियूं हयाती में न मटियो असां यार मूंखे करे
रखी आहे तोसां असां यार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तोसां असां यार तुंहिंजा आहियूं हथो आहे शींहं जो मुंहिंजा मोहम्मद अली तोसां आहे नातो मींहं जो बाग़ वारो आहीं तोते हथो आहे शींहं जो विख विख घड़ी घड़ी विख विख घड़ी घड़ी बार बार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तोसां असां यार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तोसां असां यार तुंहिंजा आहियूं तूं मञे या न मञे तूं मञे या न मञे ताबेदार तुंहिंजा आहियूं यारी रखी आहे तोसां असां यार 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 तुंहिंजा आहियूं दोस्तों ख़याली थी आहिनि त शेरू शिकार नाहे कयो ऐं तव्हांखे ख़बर आहे त शेरू शिकार खां सवाइ हिन कचे में नाहे घुमंदो अचो अचो अॼु मूंसां खोरो खोरो तो अची दादा ख़ैर चाजो जीअं हिन दफ़े थियो आहे ईअं कॾहिं बि न थियो आहे थियो छा आहे फ़ियाज़ खुली ॻाल्हि कर ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न दादा ॻाल्हि इहा आहे राति खां वठी सुबुह जो 6 बजे ताईं पाणी जो पंहिंजो वारो हुयो अदा सुबुह जो पंहिंजी बनीअ ते वियुसि पाणीअ जो ढुक ई न हो आचर वारनि जी बनीअ में हले पियो पाणी आचर वारनि जी इहा मजाल जे असांजो पाणी टोड़े पर दा आचर वारा पाणी छो टोड़ींदा असांजी उन्हनि सां का दुश्मनी त कोन्हे सोट आचर जो बादशाहू वॾो शैतान आहे शैतान वॾी मग अथसि धरतीअ ते पेर ई कोन अथसि हा सोट इहो शाहू वॾो शैतान अथई ऐं पाण खे वरी शाहू शींहं सॾराईंदो आहे ठहियो हाणे ठहियो सभिनी जी मां तक़रीर ॿुधी आचर वारनि असांजो हर ॾुख सुख में साथ ॾिनो आहे हू असांजा हथ चोरां छो कंदा अदा फ़ियाज़ टुको ई अहिड़ो ॿधो हूंदो जेको लुड़ी वियो अदा अहिड़ी काई ॻाल्हि न आहे मां टुको मज़बूत ॿधोसि जे अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त ॿिन्हिनि पासनि ते पाणी हले हा ठीकु आहे फ़ियाज़ तव्हां सभु परेशान न थियो अञा ही तव्हांजो भाउ मीर ख़ान वेठो आहे सुभाणे मां वेंदुसि अचर सां मिली ईंदुसि ऐं उन खां पुछा कंदुसि त हीअ हरकत कंहिं कई आहे छो त मीर ख़ान शरीफ़ त शरीफ़ न त बहादुर ॾे हाल हवाला एसडीएम साहब सां मिली या कोन पाण वारे कम जो छा थियो हा दा वॾा ॿ चकर ऑफिस वियो आहियां मिले ई नथो इहे पटे वाला वरी अहिड़ा आहे न चवनि था हल साहब कोने को हा वॾा जेको एसडीएम आहे वॾो रिश्वतखोर आहे असुल इहो ऑफिस में वेंदो त कमु थींदो वॾो खातेदारनि जो मुंहिंजे मथां थो रहे तूं सफ़ा लियानी छो करे एतिरो देर न कर बाबा खातेदारनि सां मोह बि ॾियणो पवंदो अदा इहो खातेदारो कमु असांखां कोन थींदो पाण वञी करा बाक़ी इहो एसडीएम वॾो निभागो आहे 2 महीना थिया आहिनि टेबल ते कागज़ पिया था सही नथो करे कयो मां पाण वञी इहे सही कराईंदुसि तूं घबराए कर ख़बर कमदार पहिरनि सां कमु थी वियो हा बाबा साईं कमु करे आयो आहियां हूं बि तव्हांखे ख़बर आहे त कमदार कंडो अहिड़ो घुमाईंदो आहे डंडो कि वञी थिया ख़ैर कमु त होशियारी सां करे आहीं न कंहिं तोखे ॾिठो त कोन हुते बाबा साईं मां दिलि जाए कयो कमदार कंडो कमु कॾहिं कचो कयो ई न आहे हा दा तव्हां दिलि जा कयो राति मां कमदार सां पाण वियो हुयुसि उहे बि अदा अहिड़ा कम होशियारी सां कबा आहिनि बाक़ी हिन कमदार जे आसिरे कोन छॾिबा न छो अदा कमदार वॾो कम वारो माण्हू आहे
कॾहिं बि कम में गफ़लत कई अथई? हा दा शुरूआत थी वई आहे, बाक़ी हाणे अॻिते हुनखे तव्हां पाण वसाईंदव। अदा सही बाह जा बबड़ मचंदा। तव्हां जेका बाहि बारी आहे न हुनखे थोरो मचण ॾियो, बाक़ी हुन ते पेट्रोल हारे हुनखे बबड़ मां पाण ई कंदुसि। मूसा खान ये वरी छाजा बंबड़ मचाई थो? बाबा होटल जी ॻाल्हि आहे, ख़ैर त एरिया थी वई आहे, डीपीसी भरजण में 2-3 ॾींहं लॻंदा। इंशाअल्लाह ताला असांजो होटल जल्दी ठही। ठीक है पुत्र, होटल तैयार थी वने तो पहिरीं मानी मां खाईंदुसि। हाँ बाबा, पहिरीं मानी मां तव्हांखे पंहिंजे होटल जी पंहिंजे हथनि सां खाराईंदुसि। सर इन पूरे हद में जेके बि ॾोहारी ऐं धाड़ेल आहिनि उन्हनि जा फोटो ऐं पूरी डिटेल आहे हिन फाइल में। जान मोहम्मद, ही शेरू धारेल केरु आहे ऐं ही किथां जो आहे? शेरू धारेल जे नाले सां फुल थियल आहे। सर ही हिकु वॾो बदनाम धाड़ेल आहे जंहिं पूरो दर तपाए ॾिनो आहे। सर शेरू धाड़ेल पूरे इलाइक़े जो ॾंडो हराम करे छॾियो आहे। सर शेरूअ खे पकड़णु तमामु ॾाढो ॾुखियो आहे, छो त हुन जी वॾी पहुच आहे। वाकई सर हिन जे मथां वॾनि माण्हुनि जा हथ आहिनि, तंहिंजे करे हिनखे पकड़णु वॾो मुश्किल आहे। मुश्किल 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 आख़िर तव्हां चवणु छा था चाहियो? मां इहो हरगिज़ थियणु कोन ॾींदुसि। मां हिन जो अहिड़ो जीअण जंजाल कंदुसि जो ॾेहनि खे ॾस ॾींदो। वाह कमदार वाह, दिल खुश करे छॾे। वाह जो ॻाल्हि कई अथई। जवान जो पुट जवान जो। ऐं हा जाबर खान, तूं ऐं कमदार ॿई वञो, हा थोरो कमु होशियारी सां कजांइ। कमदार तोखे सभु कुझु सम्झाए ॾींदो, ठीकु आहे? वञो। हा दा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। कमदार अदा ख़ैर ताए कमदार के कारे मोकली? सफ़ा को सादो आहीं, भला इहा ॻाल्हि पुछण जी आहे त कमदार खे काॾे मोकिलियईं? अदा मूसा खान जी ॻाल्हि तव्हांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। हा हा, तूं घणो परेशान न थी। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके कम थियण खां पहिरियां न आहिनि खोलबियूं। तव्हां सभु ख़ामोश रहो, अदा ॼाणे अते जा कम ॼाणनि। दिल त चवंदी आहे मुंहिंजे मथां ही जान फिदा करे छॾे, तो कोई मां तो तोखे इनकार कोन कयो आहे। भली कर प्यार जी पूजा। आशिक पंहिंजे महबूबनि जे लाइ छा छा न कंदा आहिनि, तूं बि कर। मुंहिंजे वस में हुजे त मां तुंहिंजे लाइ मजनू थी वञा, मुंहिंजे वस में हुजे त मां तो लाइ रांझो थी वञा, मुंहिंजे वस में हुजे त मां तो लाइ मेहवाल थी वञा। बस हाणे बस मुंहिंजा मजनू आशिक, मूंखे ख़बर पइजी वई त तूं मूंसां बेहद मोहबत कंदो आहीं। बाहुबली गिची जो
न वेंदे शेरू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे छॾ न त अॼु तोखे ऐं तुंहिंजे साथियुनि खे हिते दफ़न करे छॾींदुमि शेरू सुठो हिन में अथई पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर छो त चओ तरफ़ तूं कानून जे घेरे में आहीं शैतान हया श्रीनारायण सूबेदार जवान न मोहन में लगे तो खैर कोने अदा साईं समझ खैर कोने को खैर कोने तुझे मतलब जाए साफ साफ बुझायो बाक़ी अदा कुछ ता बुधाइंदो त असांखे ख़बर पवंदी न अदा साईं रात असां पंहिंजी बनीअ में पाणी छॾे आयासीं सुबुह सां असां वियासीं त पंहिंजी बनीअ में पाणी जो ढुक ई न हुयो मीर वारनि पाणी टोड़े पंहिंजी बनीअ में छॾियो आहे अरा मीर वारनि खे त असां पंहिंजो भाउ सम्झंदा हुआसीं पर उन्हनि असां सां वॾी नाजाइज़ी कई आहे अदा उन्हनि जी सपोर्ट करे तूं हरू भरू उन्हनि खे इलेक्शन खटराई आहे हाणे ॾिसीनि थो न उन्हनि जा कम सोट अञा तूं चई पियो उन्हनि खां कम वठंदासीं ॾिसीनि थो न उन्हनि जा हाल अदा उन्हनि ॼाणी वाणी असां सां बेवाजिबी कई आहे जेकॾहिं तूं हली थो त पोइ ठीकु आहे जे न त मां हिननि सभिनि खे साण वठी हीअं जो हींअर उन्हनि खे वञी हथ सां ॻाढ़ो थो कयां पर मीर वारनि खे कहिड़ो लाचार आहे जो असांजो पाणी बंदि करे ऐं पंहिंजी बनीअ में छॾींदा उन्हनि खे पंहिंजे वारे जो पाणी काफ़ी आहे पर अॼु न मूंखे पूरी पूरी पक्का त मीर वारा असांजो पाणी कोन टोड़ींदा मूंखे त इहा कंहिंजी चाल थी लॻे चओ मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त आख़िर चकर छा आहे पर सुभाणे पाण ॿई हलंदासीं मीर खां हाल अहवाल मां पाण वठंदासीं खैर ताए सफ़ा ये परेशान वेठा आयो हा दा ॻाल्हि अहिड़ी आहे परेशानी वारी ॻाल्हि अहिड़ी आहे परेशानी वारी खुली ॻाल्हि कर जबार अच्छा अच्छा तर जी आहीं सदा आहीं अच वे मां हिते वेहण कोन आयो आहियां आख़िर ॾेखारी न पंहिंजी रग कहता या चर छा थियो आहे गुजारतन में न ॻाल्हाए जेका बि ॻाल्हि आहे न साफ़ कर मीर राति पाणीअ जो वारो मुंहिंजो हो मुंहिंजो ऐं तो मुंहिंजो पाणी बंदि करे पंहिंजी बनी में छॾी मीर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं आख़िर मूंसां अटकण छो थो चाहीं चर असां तुंहिंजो पाणी कोन टोड़ियो आहे हिकु त मां पाण परेशान आहियां ॿिए दफ़े इहो ई मसइलो असां सां थियो आहे हाणे वरी तव्हां सां थियो आहे मूंखे त लॻे थो पाण ॿिन्हिनि खे को विड़ाए रहियो आहे हीर चाल कंहिंजी बि कोन्हे पाणी तुंहिंजे भाइरनि टोड़ियो आहे माण्हुनि खे कहिड़ो लाचार आहे
जो अधु रात जो वञी पानी छोड़ींदा? अचर अञा बि तुंहिंजो असांजे मथां शक आहे त तूं मूंखां ऐं मुंहिंजे भाइनि खां रीत वीचार वठी सघीं थो? मीर असां तोखां साख वठण कोन आयमि, बाक़ी तुंहिंजो जेको हिसाब किताब आहे न, जेकॾहिं वॾनि खां वठी उहो अथई त पोइ ॿुधाए। शाहू पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाई, न त काकड़े मां छिके कढी वठंदो साईं। जेकॾहिं असांजो हक़ हिसाब हुजे हा त छा तोखे असीं ज़िंदा छॾियूं हा? बस करीम, बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए, छो त ही पंहिंजो तॾो आहे ऐं तॾे ते आयल दुश्मन जी बि इज़त कबी आहे। ऐं हा अचर, तूं बि पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾ, हुन पंहिंजी वित खां वधीक ॻाल्हायो आहे। ऐं ईअं न थिए मां भुलिजी वञा त हे को मुंहिंजो तॾो आहे। मीर मां चवां थो इन पंहिंजे भाउ खे लगाम ॾेई छॾ, पंहिंजे वित खां वधीक थो उछले। बस अचर, बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। मीर वरी बि पुराणो मरम थो मारे, इन करे चई थो वञे त अॻिते जेकॾहिं कदम वधाई त कदम वधाइण खां पहिरियां 100 भेरा सोचिजांइ, न त ख़ुदा जी ज़ात जो कसम विख वधाइण लाइ पेर सलामत न रहंदई। ठीकु आहे मीर, तूं हिन पंहिंजे दोस्तनि खे संभाले रख। खात शाहू शी अथई, शी ऐं शी जंहिं बि मिल में ॿुधो आहे न, उतां जा जानवर भरी जा छॾिया आहिनि। भरी बस शाहू, बस ये वञी गिदड़ धमकियूं हिनखे ॾे, मुंहिंजे तॾे त न हुजी हा अहिड़ो हशर कयां जो सॼी ज़िंदगी यादि करियां। हले तो चायो पेर पंहिंजा। अच शाहू, साथियों मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, इहो सुबेदार मुंहिंजे मथे जो सूर बणिजी वियो आहे। जेसीं ताईं हुनखे मां न मारींदुसि ओसीं ताईं सुख जो साह न खणंदुसि। वॾा हिकु चकर नी सूबेदार खे अचण ॾे, पोइ त ज़ातनि जो कहिड़ो था असर थिए। जे हिनखे डोड़ाए न मारियोसीं त पोइ असां ॿेड़े जा शींहं ई न आहियूं। वॾा असांखे ज़ख़्मी साथी जो प्लान करणो आहे, प्लान। वॾा हिते वेही सूबेदार जो केतिरो इंतज़ार कंदासीं। वॾा मां त चवंदो आहियां थाणे ते हली करे हमिलो कयूं। न साथियो न, टक्कर करण सां पंहिंजो नुक़सानु थींदो। थोरो इंतज़ार कयूं था, आख़िर उहो कुओ बिल खां ॿाहिरि ज़रूरु निकिरंदो, पोइ हिन जो शिकार कंदासीं। खबर अथई तुंहिंजो इहो मुस्कुराइण सारे माहौल खे ख़ुशबूदार बणाए छॾींदो आहे। तुंहिंजो इहो खिलण, मुस्कुराइण ऐं इहे वॾा वॾा टाक ॾियण, हक़ीक़त पुछे त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त सदाईं मां तोखे ॾिसंदो रहां। अहिड़ी ॻाल्हियूं तोखे शर्मिंदा कंदो आहे, पर ख़ैर हक़ीक़त इहा आहे जेकॾहिं मां खिलंदी आहियां ऐं तुंहिंजो ख़ुशि थी ॾिसण, तुंहिंजी तारीफ़ करण, यकीन करे त मुंहिंजी मोहबत तुंहिंजे लाइ अञा वधी वेंदी आहे। इहो ई प्यार आहे, इनखे ई प्यार चइबो आहे ऐं प्यार बि उहो जेको पाक पवित्र हुजे। सच पुछी त अॼुकल्ह जे ज़माने में ऐं तुंहिंजी सोच में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तुंहिंजी इहा सोच मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं सच थो चवे असांजो प्यार पाक पवित्र आहे, जीअं हीर रांझे जो, ससी कुनूह जो,
हार जो अला करे त हिन ज़माने जी त छाप असांजे प्यार खे कंहिंजी बि नज़र न लॻी। हा माधवी, वाकई तूं सच थी चवे। पंहिंजे प्यार खे अल्लाह पाक नज़र बद खां बचाए। पिपला दी छां ढोला Production. तस्बी बड़ा पढ़दा प्याते दाना ढोला कोई रेशमी कंद माया सारे हसीना तो तेरी डोर पसंद माया। तेरे नाम दी तस्बीह पढ़सोंदी तेरे नां दी तस्बीह पढ़ सोदा तेरा इश्क इबादत है मेरी ते तू याद करे दे निंदर करा इहा बन गई आदत है मेरी। तेरे नां दी तस्बीह पढ़ सोदा तेरा इश्क इबादत है मेरी ते तू याद करे दे निंदर करा इहा बन गई आदत है मेरी। तेरे नां दी तस्बीह पढ़ सोदा कुल दुनिया तू मैं को प्यारा तू मेरे जीवन दा सहारा तू कुल दुनिया तू मैनू प्यारा तू मेरे जीण दा सहारा तू एक लम्हा ते को भूलदी नहीं एक लम्हा ते तू भुलदा नहीं नाल जो चाहत है मेरी ते तू याद करे दे निंदर करा इहा बन गई आदत है मेरी। तेरे नां दी तस्बीह पढ़ सोदा Production. मैं गुस्सैया देख भुलावी ना कहीं गैर दे दर से झुकावी ना मैं तू सैया
वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम। आज जो मां हिते वेहण कोन आयो आहियां, न मां तुंहिंजी चांहि पीअण आयो आहियां। उहो दौर गुज़री वई वॾेरा जो तव्हां पैसा जे पुलिस वारनि खे ख़रीद कंदा हुयो। मां उन्हनि ऑफिसरनि न आहियां। मुंहिंजी हिकु ॻाल्हि दिमाग़ में रखी छॾ, न मां रिश्वत खाईंदो आहियां, न कंहिंखे रिश्वत वठणु ॾींदो आहियां। ऐं हा, पंहिंजे माण्हुनि खे सम्झाए छॾ, हींअर मूंखे शिकायत मिली, खंबे खणी जेल में विझंदोमान। ही तरो असांजो, इलाइक़ो असांजो। तूं केरु थींदो असांखां पुछा करण वारो? असां हिन इलाइक़े जा बादशाह आहियूं, असांखे जीअं वणंदो तीअं कंदासीं। रईस, तोखे शायदि ख़बर न आहे सूबेदार शहबाज जी घर मुंहिंजे अखियुनि जे आॾो त किथे मूसा खान जो जलाल न जागी पए, तुंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे कुतनि ऐं कांवनि खे न ॾियां। हल हल। जेकॾहिं तुंहिंजे माण्हुनि ॿीहर कोई ग़लति कमु कयो त पोइ हाफ फेराई थी वेंदई या फुल फेराई? शेरू चाल दी हिकु ॻाल्हि कन खोले मुंहिंजी ॿुधी छॾ। शेरो, रस्तो छो रोकियो थी? रस्तो रोकियो न है, अज मां तुझो शिकार कंद शिकार। शेरो, वो भी तुझी असांजी का ज़ाती दुश्मनी कोने, पर आयूं वांगारा न हो। ॾाढ करण तोखे सुए कोन थो। अरे तुंहिंजे भाउ खे जॾहिं ख़बर पवंदी त असां सां विढ़ंदो न। अरे तुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त तोखे केरु मारे वियो आहे। सॼी उमिरि तुंहिंजो भाउ ते मीर ॻोल्हींदो त मुंहिंजे भाउ खे केरु मारे वियो? निसार कौन तो नजरे कॾहिं कम सां वियल आहे? हा दा वॾा, निसार कई कम सां वियल आहे। सौट करीम कई कम सां मोकिलियो अथसि। घबराइण जी का ॻाल्हि न आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में वापसि अची वेंदो। हा दा, अधु निसार खे मां कंहिं ज़रूरी कम सां मोकिलियो आहे। घबराइण जी का बि ॻाल्हि न आहे, अधु खैर सां अची वेंदुसि। दिलि जाए कर अदा, सौट निसार खे ईअं कंहिंजी मजाल आहे केरु हथु लाहींदुसि असांजे हूंदे। अदा ईअं अचण वारा सौट निसार खे हथु लाहींदा त असां उन्हनि खे ज़िंदा छॾींदासीं छा? सफ़ा खे चरिया आहियो जबारा, सफ़ा। अरे कॾहिं तव्हांखे अकुल ईंदो जॾहिं तव्हांखे ज़ाती ख़बर आहे अचर ऐं असांखे को माण्हू विड़ाए रहियो आहे। ऐं जेसीं ताईं मां हुन माण्हूअ ताईं न पहुचां तेसीं ताईं तव्हांजो ॿाहिरि निकिरणु ख़तरे खां ख़ाली न आहे। ऐं होॾां अचर ऐं शाहू वारनि बि धमकियूं ॾिनियूं हुयूं। थी सघे थो निसार हुननि जे वर चढ़ी वञे, कंदेसि उहो बेस्तो, पोइ इज़त मोटंदी छा?
ॿुधायां मुंहिंजा सोट हिकु दफ़ो अखियूं खोल ऐं हुन माण्हूअ जो मूंखे नालो ॿुधाए ही तोसां ज़ुल्म कंहिं कयो आहे त मां हुनजो पूरो खानदान टोड़ाए न मारियो त पोइ मुंहिंजो नालो बि मीर खान नाहे न मीर खान। अदा साईं छाते अदा अदालती दई ॻाल्हि कर। अदा साईं ये समझ खैर न आहे। खैर कोन्हे। अरे जल्दी ॿुधाए त आख़िर थियो छा आहे? अदा साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे त मीर खान जे सौट निसार खे अलाए केरु मारियो आहे। माण्हुनि मूंखे ॿुधायो त हिन खे अचर वारनि मारियो आहे। छा? इहो त वॾो नाहक थी वियो। इहो आख़िर थी के थो सघे? अदा हाणे छा थींदो? इहो खून पाण ते त न रखंदा? अठ ते हू इल्ज़ाम छोड़ना। निसार जो खून असां नाहे कयो। बाक़ी मीर खान खे इजाज़त आहे त हू पंहिंजे भाउ जा क़ातिल वञी ॻोल्हे। छो? उन ॾींहुं तो मीर वारनि खे धमकियूं ॾिनियूं न, उन जे करे हू इन खून जो इल्ज़ाम असांजे मथां मढ़े सघनि था। सदाईं रुगो आपे खां ॿाहिरि हूंदो ई केतिरो तोखे चवंदो आहे तड़े सोचे सम्झी पोइ ॻाल्हाए, पर तूं मुड़ी कोन थो। अदा हिन ॾुखे वक़्त में मीर वारनि ॾे हलूं या न हलूं? न असां कोन हलंदासीं मीर वारनि ॾे। कहिड़ो लाचार पियो आहे। वाकई मीर खान वारा हींअर कावड़ में हूंदा, किथे नुक़सान न थिए। हलणो ज़रूर पवंदो। जेकर न हलंदासीं त हू असांजे मथां शक कंदा। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ छा हो, हू कुझु बि ॻाल्हाइनि तूं ख़ामोश रह। उन्हनि सां जेको कुझु ॻाल्हाईंदुसि मां पाण ॻाल्हाईंदुसि। यार कुछ सोच। मूं तुझो मुड़स लाए मारियो, तोसां को मुझो एडो झेड़ो त कोन। पाणीअ जी ॻाल्हि ही, पाणीअ जे करे मां तुझो मुड़स मारींदुसि। या पंहिंजी तकरीर हाणे बंदि कर। तुंहिंजो जेको हिसाब किताब हुयो मुड़े मूंखां वठी वई, हाणे रहियो मुंहिंजो हिसाब ऐं उहो वठणु। हां तोखां तुंहिंजे ॻोठ ईंदुसि। हाणे मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾनि। हली वञ मुंहिंजे अखियुनि जे अॻियां। मीरा, मां भलो साईं खणाइण लाइ तयारु आहियां। तूं मूंखां साख वठ, मुंहिंजे भाइरनि खां वठ, मुंहिंजे सोटनि खां वठ, पर कुझु सोच वीचार कर। मूं तुंहिंजे भाउ खे नाहे मारियो, न ई वरी मारायो आहे। कुझु अक़ल खां कमु वठ। असांखे को वेड़ाए रहियो आहे पाण में। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। तो मूंखां पाणी जी नीत न वरिती, मां तोखां मुड़स जी कीअं नीत वरितुसि। अचर जेका बि होशियारी करणी अथई कर। पंहिंजे कोट जा कुकरा ऊचा करणा अथई त करे छॾ। मां तुंहिंजो ॿिनि ॾींहंनि में महिमान आहियां, महिमान। मेरे मां वरी बि चवां थो त कुझु गौर वीचार कर। माण्हू चवंदा आहिनि त अखियूं ॾिठी ऐं कने ॿुधी ते बि माण्हू गौर वीचार कंदो आहे।
सो वीचार ज़रूर कजाई। अनिला तुम पूरी कायनात आहे। छा शाबाश तू सच पियो चाहीं पंहिंजी साह खां वधीक यकीन आहे। मुंहिंजो बि तो ते पंहिंजी जान खां वधीक यकीन आहे। अलाह करे तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी सलामत रहे। आमीन आमीन। मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे धीर जुदा थे जोड़ न मोला एड़ो दीह देखारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे केडी भी कर कोशिश कोई छजड़ा मोर न आयो माण्हुनि जे दाबे दड़के खाटजड़ा मोर न आयो केडी भी कर कोशिश कोई छजड़ा मोर न आयो माण्हुनि जे दाबे दड़के खाटजड़ा मोर न आयो रवारे 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 ॾिसूं था केरु रोआरे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे जीअरे असां में थियनि जुदायूं इहो नामुमकिन न करियूं हिक ॿिए सां बि वफ़ायूं इहो नामुमकिन न जीअरे असां में थियनि जुदायूं इहो नामुमकिन न करियूं हिक ॿिए सां बि वफ़ायूं इहो नामुमकिन न तारे 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 बेड़ो मोला तारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे आताब जुड़े जा मुझी रग रग में शामिल ना कंबर शहर वारा प्यारा तो मुझे मंजिला आताब जुड़े जा मुझी रग रग में शामिल ना कंबर शहर वारा प्यारा तो मुझे मंजिला तारे 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 मौला मुश्किल उतारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार
डॉक्टर मूसा ॿुधो आहे तम तो मीर वारनि जो सौट मारिजी आहे छा इहा ख़बर सची आहे? जी बाबा इहो मां बि इहो ई ॿुधो आहे। पर पुट मीर वारनि जी दुश्मनी त कंहिं सां बि न आहे। उन्हनि जो हमराह कंहिं मारियो? बाबा तू भी को सफ़ा सादो माण्हू आहे। अॼुकल्ह खां माण्हुनि जी ख़बर बि न पवंदी आहे। हर पोक जी मुंद हूंदी आहे बाबा, पर माण्हू जी का बि मुंद कोन्हे, उहो कंहिं महिल बि फिरी सघे थो। अदा आचर ऐं मीर वारा त पाण में गॾु हुया, पर उहो कीअं मरिया? दिलावर खान अञा कन्फर्म नाहे थियो त कंहिं मारियो आहे। बाबा साईं जॾहिं मीर वारनि खे लाश झंग में मिलियो त हुनखे कीअं ख़बर पई त आचर वारनि मारियो आहे? बहरहाल चलियो पराई पचर तव्हां पंहिंजे कम ते ध्यानु मीर ॼाणे मीर जा कम ॼाणे असां सां कहिड़ी वरी हुननि चङाई कई जो असां फिक्रमंद थियूं हुननि जे लाइ। जा पुट घणा ॾींहं मस्ती कई अथई, अॼु जान जो पुट आहीं न, अॼु जान छॾे न वठजां। मीर असां तुंहिंजे सोट खे न मारियो, तव्हां न मारियो मुंहिंजे सोट खे, बाक़ी कंहिं मारियो अॼु अचर खे ख़बर पवंदी पंहिंजनि जो दर्द छा हूंदो आहे। अचर भी पाण खे वॾो वर्ष माण्हू सम्झंदो आहे। खण हिन पंहिंजनि दोस्तनि जा लाश, जहिड़े जी शुरूआत तूं कई आहे अंजाम ते मेरखान पहुचाईंदो। कंहिंजी ओछकार जो आवाज़ न ॿुधा, हिननि जे लाशनि ते रोईंदासीं कोन, हिननि जो औलाद कंदासीं। सूबेदार
आचर खान तो गले मीर वारन मुझे बस सोट मारिया आहिनि सुभाणे जे सिज अंदर मीर ऐं मीर जा फायर गिरफ्तार करे जेल में बंद करे छॾजाए न त मूंखे कसम आहे हिननि लाशनि जो जीअं टीजो गुज़रंदो हिन पूरे इलाइक़े में रुगो बाहि बाहि ॾिसंदे ख़बर आहे न आचर खान मां अॼु ई वञी मीर खान जे नक में नकेली थो विझां ठीक आहे सूबेदार मूंखे तो मां इहा ई उमेद हुई पर जेकॾहिं तो मुंहिंजी ॻाल्हि ते न हले त हिन इलाइक़े जे अमन अमान जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे जान मोहम्मद हाणे जो हाणे नफ़िर तैयार कर मीर खान ते रेड करणी आहे ओके सर मीर खान तू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर आचर वारनि जा तूं ॿ माण्हू मारिया आहिनि सूबेदार आचर वारनि जा माण्हू असां मारिया आहिनि मां ऐं मुंहिंजे भाउ मस्ताने गिरफ़्तार बि तूं असांखे करे सघी थो अता मीर खान खे न मीर शुक्र कर तुंहिंजे सोट ॾोह क़बूल करे वरितो आहे न त नक में नकेली हणी वठी हलां थाणे ते सूबेदार हुनजे बि कॾहिं मीर खान सां अटकण जी कोशिशि न कजांइ मीर खान वो ज़ालिम बाहि अथई साड़े रख करे छॾींदो इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु कंहिंखे थो साड़े सूबेदार तोखे बि वॾो शौक़ु आहे मीर खान सां अटकण जो वक़्तु अचई न हले पंहिंजो शौक़ु पूरो कजांइ फ़िलहाल मुंहिंजे हिन ॿारनि खे वठि ऐं त हलण जी कर मस्ताना करीमा न जेल बि जवाननि जे लाइ ठहियल ॿिनि ॾींहंनि खां वधीक तव्हां जेल में नथा रही सघो वञो मुंहिंजा भाउ केरु आयो छो मुंहिंजो रस्तो रोकियो अथव असां शिकारी आहियूं शिकार जे लाइ बीठा आहियूं तुंहिंजो शिकार करे पोइ हितां वेंदासीं मां चवां थो इहा गाॾी मुंहिंजे हवाले कर ऐं चलतो थी हितां गाॾी त मां कोन ॾींदुसि मुंहिंजी मरण खां सवाइ पोइ मरण लाइ तयारु थी फोन हुई चओ असां लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे मीर जा ॿ ॿार कंहिं कम जे लाइ घर खां ॿाहिरि निकिता आहिनि इन खां वधीक असांखे को ॿियो मौक़ो कोन मिलियो वञो वञी हथियार खणी अचो वञो मीर तोसां आचर खान यारी बि मथो मथे ते मलाई हाणे दुश्मनी बि मथो मथे ते मलाईंदो तो मुंहिंजी दोस्ती बि ॾिठी हुई ऐं दुश्मनी बि ॾिसंदो वञजाए
जेकॾहिं तुंहिंजी पूरी के न मारियम त मुंहिंजो नालो बि अचर खान आहे। दे हाल अवाल ही बहादुर नज़र कोन थो अचे, काॾे वियो आहे? अदा बहादुर मसात वारनि ॾे वियो आहे, मूंखे ॿुधायो वियो आहे। बहादुर इच्छाई बहादुर मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए तोसां कंहिं असर कयो आहे? केरु विढ़ियो आहे तोसां? ॿुधाए छो नथो? अदा वॾा अलाए केरु हुया, उन्हनि खे बुट लॻल हुई, उन्हनि मूंखे धक हणी गाॾी खसे विया। अदा असांजी दुश्मनी त कंहिंसां बि कोन आहे, हीउ कमु केरु करे थो सघे? इहो कमु जंहिं बि कयो आहे उन पंहिंजी मौत खे आवाज़ न ज़िंदगी भर न छॾींदोसांस। पुनल तव्हां हिनखे वठी वञो, अस्पताल वठी वञो, वञी पटी कराइजो, वञो। खबर पए त तूं तोखे जुवान सां मोहबत कयो अथई, छा यादि कदे? मीर तो मुंहिंजा ॿ सोट मारिया हा, अॼु दफ़नाए वञी पंहिंजनि ॿिनि भाइरनि खे। निकराने जी क्यों? मीर खान आचर आ रहे हैं, तुमने बाहर मारी चली। अचर ही तू कदम खणी अदो नाक कयो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं घटाया थी ॾे। जे तोखे तुंहिंजे खानदान खे जोड़ाए न मारियो त पोइ मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। न मीर खान। जबा मुंहिंजा भाउ अखियूं खोल मूंसां ॻाल्हाए। अचर मां त तुंहिंजो अॼु पूरो नस्ल तबाह न कयो त पोइ मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। न मीर खान। हाल वाली तबियत हाणे तबियत कीअं थी? मुंहिंजी तबियत खे छयो था, तव्हां मूंखे इहो ॿुधायो होरू जो छा थियो? तूं परेशान न थी, तूं पंहिंजी तबियत जो ख्याल कर।
बाक़ी कम मुंहिंजो आहे। मां ॾिसां बि त सही त इहो कहिड़ो माई जो नाल आहे जंहिं मुंहिंजे भाउ खां फुर कई आहे। जेको बि आहे यादि रख, ज़मीन जे दाह मां बि कढी ईंदोसांसि ऐं जेको माण्हुनि सां हशर कंदुसि दुनिया ॾिसंदी। दुनिया अदा तव्हां दिमाग़ ते ज़ोर न ॾियो। अदा वड़ा वेठो आहे, उहो पंहिंजो पाण कमु निभाईंदो। अदा अदे सां विढ़ण वारा केरु थी था सघनि? असांजी त अहिड़ी कंहिं सां दुश्मनी बि कोन्हे। हिकिड़े माण्हू ते शक मुंहिंजो आहे, सबूत बि मुंहिंजे ख़िलाफ़ विया आहिनि। मां उनखे फोन कई आहे, हू सुभाणे ईंदो। भला कंदो भलाई थी वेंदी। अचर तू बि दोस्तीअ जा वॾा मिसाल ॾींदो हुए न। अॼु मां बि तोखे ॿुधाईंदुसि त यारी ऐं दुश्मनी कीअं मल्हाइबी आहे। तोखां मीर बि यारी मथो मथे ते मल्हाई, अॼु दुश्मनी बि मथो मथे ते मल्हाईंदो। तूं मुंहिंजे भाइरनि खे मारे अची हिते घर वेही रहियो आहीं न, जवान जो पुट आहीं न, त बचाए पंहिंजे भाइरनि खे। अॼु तुंहिंजे बंगले में सिर्फ़ भाइरनि जो रत हूंदो, रत। मीरे, मां त तोखे आसमान ते पे ॻोल्हियो, पर इहो सुठो जो तोखे मौत हिते मुंहिंजे साम्हूं वठी आयो। मां पंहिंजे भाइण सां गॾु कोन हुयुसि। जे हुते मां मौजूद हुजां हा त तव्हां मां हिकु बि ज़िंदा कोन बचे हा ऐं अॼु बि कोन बचंदो। संभाल जा मीर पंजा पेर। भी हथ थी बता न कयो, इहो ज़ुल्म न कयो, हिक ॿिए जो रत न हवायो, फायरिंग बंद कयो। अदा मीर तव्हां हरू भरू पाण में छो था विड़ो? तव्हांखे वजह जी ख़बर बि आहे? माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते, ॻोठ वारनि जी ॻाल्हियुनि ते हिक ॿिए जो रत था वहायो। हक़ीक़त इहा न आहे जेको तव्हां हिक ॿिए खे दुश्मन समझो था। त पोइ जल्दी ॿुधाए, जल्दी ॿुधाए त असांखे वेड़ाइण वारो केरु आहे? असुल दुश्मन तव्हांजो त मूसा खान आहे। हा मां सही थी चवां, मीर जो भाउ बि मूसा खान मारायो। अदाचर तुंहिंजा माण्हू बि मूसा खान उन माराया आहिनि। तव्हां ॿियनि जूं दुश्मनियूं पंहिंजे ॻिचीअ में छो था विझो? तव्हां पाण में न विड़ो। तव्हांजो असुल दुश्मन मूसा खान आहे। तव्हां हिक ॿिए जा वेरी न बणिजो। मावी तुझे छा चई रही आई? मीर
मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन कर। अदा तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कर, मां सच चई रही आहियां। मूसा तव्हां जेका रत जी रांदि शुरू कई, हाणे उन रत में कोता ॾियारे ॾियारे पाए मारींदोसां। अचर 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 मुंहिंजा यार, मूंखे माफ़ कर अचर। मां ई तुंहिंजो ॾोही आहियां, मां ई तुंहिंजो ॾोही आहियां यार। केॾो चयो मैं त जेको कदम खणी सोचे सम्झी पोइ खणिजे, तो त मुंहिंजो वेड़ो ई वीरान करे छॾियो। घरनि में उताकुल में ॿाहिरि सोच पंहिंजे पाण में खिलंदासीं। अरे तो सब जो सब मारे छॾिया। अचर बचो मुंहिंजो बि कुझु बि न आहे। अचर जेको कमु कयो आहे न, हिन मिठल ऐं मूसा वारनि कयो आहे। अचर हाणे उन्हनि जो हिन धरतीअ ते दाणो पाणी बंदि आहे। मीर खान अच त हिननि सभिनी दुश्मननि जूं कंदियूं खणी छॾियूं। अच जान मोहम्मद, जल्दी गाड़ियूं तैयार कयो, शेरो जी ख़बर पइजी वई आहे। ओके सर, गाड़ी तैयार आहे, नफ़री बि तैयार आहे, तव्हां हलण जी कयो। वैसे शामिर खान यकीन कयो, इहो असांजो कमु न आहे। शेरू एतिरो बार बि न थी, न मूंखे तोखे सम्झाइण जी का ज़रूरत आहे। जेकॾहिं का ॻाल्हि आहे तॾहिं मां तोखे ॿुधायो। वैसे उजारतन में न ॻाल्हाए, जेको ॻाल्हाइणो अथई साफ़ साफ़ ॻाल्हाए। आख़िर तुंहिंजो मतिलबु छा आहे? मुंहिंजे भाउ खां फुर थी आहे। मुंहिंजे भाउ खे धक हणी मोटरसाइकिल फुर करे विया आहिनि। जेके बि सबूत मिलिया आहिनि सभु तुंहिंजे ख़िलाफ़ विया आहिनि। मां तोखे इज़त सां चवां थो, मोटरसाइकिल मूंखे मोटाए ॾे। मां तोसां वाइदो थो कयां त मां तोसां का बि कार्रवाई न कंदुसि। जेकॾहिं त मूंखे चङी तरह सम्झाईंदो आहीं। जेकॾहिं मां ॾोहारी आया ई कोन, पोइ मां ॾोह छो क़बूल कयां? कबूल तूं छा, तुंहिंजा वॾा ई कबूल कंदा। भले तुंहिंजे मुंहं ते बुट बदल हुई, पर गाड़ी फुरण वारो ई तूं ई हुई। ए शेरो, घर खोले बुध, गाड़ी वापस कर ऐं असांजे भाउ खां माफ़ी वठ। हिन में तुंहिंजी बहितरी आहे। वाकई शेरू, अहिड़ो हशर कंदा अथई जंहिं खे ॾस ॾींदे। पंहिंजे तर में गिदड़ बि शींहुं हूंदो आहे। जेकर मूंखे इहा बार धमकी ॾी हा त तोखे ख़बर पुछा। बस कर शेरू, बस कर। किथे मां विसारे न विया त ही मुंहिंजो ददो आहे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, तोखां पंहिंजे भाउ जो पलांद बि तुंहिंजे दॾे ते वठंदुसि ऐं फुरियल मोटरसाइकिल बि तुंहिंजे दॾे तां वठंदुसि। हाणे तूं वञी सघीं थो?
असां खां बची वए त सम्झ न वञाए छो त जानू जिन थई जिन सूबेदार वरी तोसां मेल मुलाक़ात ज़रूर थींदो। तूं छा कानून खे मज़ाक सम्झिया? न दे सूबेदार ये अगर जिंदगी रही तो वरी तोसां मेल मुलाक़ात ज़रूर थी। अच्छा छा पियो सोची? ख़ैर त आहे। सोचा थो त इन वॾेरे खे कोए वारे बिरड़ मां कीअं ॿाहिरि कढी थी। हिकु इन वॾेरे ते पुलिस जो सख़्तु पहिरो आहे। हले पहिरां हुजनिस अचर हज़ारे पहिरां हुजनिस पोइ बि इन वॾेरे खे ज़िंदा न आहे छॾिणो। हूंदी रब पाक ॾांहुं चङाई अचर फतह असांजी थींदी न त ही घोरी जान जतन तां जानियूं पाण तमामु घणियूं घोरे चुका हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ रुगो दुश्मननि जूं जानियूं वठंदासीं। कंहिं दुश्मन खे ज़िंदा कोन छॾींदासीं कोन छॾींदासीं। अरे मुझे बाजू ही कट दिया। जी जी मूसा खान खेरम याद कयो अथव हुकुम कयो। सूबेदार मुझो कानून कानून जी रिट लगायो वेठो है। मुझा दुश्मन आचर मीर मुझे भाइरन के मारे विया और जेकॾहिं तुझो कानून आहे जेकॾहिं तुझो कानून आहे त तूं आचर मीर के गिरफ्तार कर
न तो ख़ुदा जो कसम अहिड़ी क़यामत बर्पा कंदुसि जंहिंमें आचर ऐं मीर त मरंदा ई मरंदा, तबाही बर्बाद थींदा ई थींदा, पर हुन में तूं बि न बची सघंदे। परेशान न थी मूसा खान, अञा कंहिं माई जे लाल में मत नाहे जो शहबाज खान खां भॼी सघे। सुभाणे जे सिज में ॿई जवाबदार गिरफ़्तार छॾे। छो परेशान आई? परेशान इंज लाइ आहियां जे सूबेदार मुंहिंजी कॾ बाहि लॻाए छॾी। ॿियो त मुंहिंजा ॿ साथी बि मारिजी विया आहिनि। ॿियो त आचर ऐं मीर खे बि ख़बर पइजी चुकी आहे त मुंहिंजे भाउ खे मूं मारियो आहे ऐं शामिर खान खे बि ख़बर पइजी वई आहे त हुन जे भाउ खे थकाणी ऐं ज़ख़्मी असां कयो आहे। अञा चवीं थो त परेशान न थिया त ॿियो छा कयां? ऐं असांजो ॿाहिरि निकिरण ख़तरे खां ख़ाली न आहे। शेरू पंहिंजे अंजाम ते पहुची वियो। असां पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे। शेरू, तोसां जेको मां वाइदो कयो हो तुंहिंजे दर में ई पूरो कयो। कावड़िया बीठा न खेर त आहे, छो घुरायो थी मूंखे? अञा पुछे तो त कावड़ी छो बीठी आ? मुंहिंजे लाइ टाइम तोखे आहे या नाही? यार मां पीरियां परेशान लॻो पियो आहियां। हिकु त आचर ऐं मीर मूंखे मथे में सूर लॻा पिया आहिनि। ॿियो तूं परेशान थी करीं, मूंखे नौकिरी करणु ॾींदी या न? नौकिरी 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 सिर्फ़ तोखे नौकिरीअ जी लॻी पई आ। कॾहिं मुंहिंजे बारे में सोचियो अथई? मां बि इंसान आ, तोसां बेहद प्यार कंदी आहियां ऐं तूं हर टाइम दहलनि जे पोयों हूंदो आहीं। कॾहिं मूंखे बि टाइम ॾिनो अथई? मुंहिंजा साईं, मां तोखे पंहिंजे सिर ऐं साह खां वधीक प्यार कंदो आहियां। तोखां सवाइ मूंखे ॿियो केरु आहे? पर मां छा कयां, हिन वक़्तु मां मजबूर आहियां। नौकिरी बि बचाइणी आहे। हिकु दफ़ो मां आचर ऐं मीर खे गिरफ़्तार कयां, पोइ जीअं साईं जग चवंदा मां तीअं कंदुमि। हेॾो न सुहिणो आहीं, हेॾो न सुठो आहीं, प्यार कयां थी तोसां, तूं मूंखे मिठो आहीं। हेॾो न सुहिणो आहीं, हेॾो न सुठो आहीं, प्यार कयां थी तोसां, तूं मूंखे मिठो आहीं। नौकर थींदी सईं, सदको वेंदी सईं, मूंसां मोहबत कजा, ॿियनि सां यारी न रखजा, के सॼो सुठी न रखजा। हेॾो न सुहिणो आहीं, हेॾो
पहुंचे थी। तोड़े था सके किरदार कदे तू पंज सिर जो खेर खुर मरण ले जाती सुपता रे शाहू 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 शान मुझा भा शान न शाहू न तू असांखे छॾे न वञी सघंदो शाहू खे न साहु आहे पहुचा तो तू हिन खे अस्पताल पहुचाए अॼु हिन पुलिस खे मुंहुं मां पाण ॾींदुसि कोशिश कर अच्छा अॼु इन सूबेदार खे तूं ज़िंदा वञो न छॾजांइ हितां ज़िंदा कोन वेंदो हितां ज़िंदा सूबेदार तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ जे लकीरुनि में लिखिजी चुको आहे मुंहिंजे हथां कोन बचंदे ख़बर पवंदी न छा थियो उतार मीर अचर ऐं पुलिस वारनि जो पाण में जहिड़ो थियो आहे ऐं ॿुधण में आयो आहे त ॿ पुलिस वारा बि मारिजी विया आहिनि उतार साईं अलाह ख़ैर करे अहिड़े बंगले जो रुख न कनि कमदार छा थियो बकी सिधो थी ॿुधाए उतार साईं मूंखे कसम आहे मिठे नूर जो कूड़ कोन थो हणा उतार साईं इहो सजना छोरो आहे न कालू इन मूंखे ॻाल्हि कई आहे इहो कालू हणंदो ई कूड़ा तूं ते यकीन करे थो जहिड़ी माल ॾिस न कान का मनहूस ख़बर खयूं अचे थो चंद्रा पुट मूंखे त पहिरियों ई तव्हां ते शक हुयो तव्हां को ग़लति कमु पिया कयो ग़लति कम जो नतीजो ई ग़लति हूंदो आहे ॾिठो ई न पंहिंजो अंजाम कूंदड़ मुड़ुस को आया ई अञा बि अलाए छा थींदो बाबा तूं त चुप कर हिकु मां अॻे परेशान आहे मथो वरी तूं असांजे फटनि ते लूण बुर्क भोतार साईं मीर अचर जेकॾहिं बंगले जो रुख कयो त पोइ छा थींदो थोड़ियूं असां बि न आहिनि पहुतियूं जेकॾहिं हेॾे आया बि न ज़िंदा कोन बचंदा तुझे बहुत जानी है तू मुझे साथी के मारे बड़ी गलती की है ऐसा है अदा अदा खणी लागी कई अदा साईं
7 ख़ैर थी विया ईअं समझ 14 ख़ैर थी विया 7 ख़ैर थिया छा मतिलबु आहे तुंहिंजो तूं कुझु ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न आचर ऐं मीर वारनि वाह जो कमु करे ॾेखारियो आहे शेरू धाड़ेल साथियुनि समायत मारिजी वियो आहे अरे वाह मीर असल सफ़ा अंदर ठारे आचर विजवान इहो अथव बुरनि कमनि जो नतीजो चवंदा आहिनि न त दरिया जे कप ते छोकर ॿुॾे अॼु न ॿुॾे सुबुह ॿुॾे छा सम्झनि था त जेको कुझु असां कयूं था ॾोह कयूं था असां कंहिंखे ख़बर नथी पए पर ख़ुदा जी बारगाह तमामु वॾी आहे बेगुनाह इंसाननि खां फुर करणु उन्हनि सां विढ़णु ढकणु ज़ीनादोरी करणु इहा का सुठी ॻाल्हि कोन्हे इंसान असुल खां वठी जेकॾहिं अकुल सां सोचे ऐं नुक़सान वारी शयुनि खां परे थिए नुक़सान वारे कमनि खां परे थिए जेकॾहिं शेर अहिड़ा कम न करे हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवनि असां दहशतगर्दी में छा आहे गुंडागर्दी में धाड़ेल कल्चर में छा आहे तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे जेको कमु असांखे तबाही ऐं बर्बादी जे तरफ़ वठी वञे उन्ही खां पासीरा थियणु असां सभिनी ते फर्ज़ आहे तव्हां कुझु सोचो समझो जकड़ी यारनि खे पाण में विढ़ाए ऐं असांजो ॿिन्हिनि जो खानदान ख़तम करायो ऐं तूं छा सम्झो त तोखे हिते असां बंगले में आराम करणु ॾींदासीं न कॾहिं बि न मिटल जीअं असांजो खानदान ख़तम कयो अथई ईअं तुंहिंजो बि खानदान ख़तम कंदासीं